कश्मीर लॻना मालूम हथियारबंदनि पारां कश्मीर जे सहाफ़ी खे अगवा करण जी कोशिश मज़ामत करण ते सहाफ़ी सख़्त ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। असगर खान चादर समेत चादर बिरादरी सां तालुक़ रखंदड़ सवें माण्हू अस्पताल पहुता। मिलियल ॼाण मूजिबि कश्मीर लॻ आडी 45 वटि नामालूम हथियारबंदनि जो ॻोठु जानी खान रहवासी घर वेंदड़ कश्मीर जे सहाफ़ी जाम असगर अली चादर खे अगवा करण जी कोशिश दौरान मज़ामत करण ते हथियारनि जा मुंहं खोले छॾिया, जंहिंजे नतीजे में गोलियुनि वॻड़ सबबि सहाफ़ी जाम असगर अली चादर सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे कश्मीर अस्पताल मुंतक़िल कयो वियो। कश्मीर पुलिस जवाबदारनि जे पोयां वियल इतलाह ते कश्मीर ऐं भरपासे जा सहाफ़ी ख़ानगी अस्पताल पहुची विया, जिथे त सहाफ़ी जाम असगर अली चादर खे गणती जोगी हालत में बेहतर इलाज लाइ रहीम यार खान अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कश्मीर पुलिस सहाफ़ी जाम असगर अली चादर ते हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी। वाक़े के खिलाफ सुभाणे 10 बजे प्रेस क्लब कश्मीर आॾो एहतजाज जो सॾु ॾिनो वियो आहे। ॿिए तरफ़ चादर बिरादरी जे चङे मुड़ुस असगर खान चादर समेत चादर बिरादरी जा सवें माण्हू वाक़े वारे हंधि पहुता। होॾां JTN वेब न्यूज़ सथ पारां सहाफ़ी ते हमले वाक़े जी मज़म्मत कई वई आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ कश्मीर।